अरे वाह अंग्रेज ठका ही छा पिया कयो? मार पवेस छा था कयो? अरे ॿारनि जूं गेमूं खणी वेठा आहियो सॼो ॾींहुं। असुल छोरो एॾो ढगो थियो आ, पर तव्हां जे कंधे हेठां वियाणो पियो आ। छोरे बाबति असुल सोचो ई कोन था। मार पवेस। अरे सभागी छोकरी थोरई आ जो चिंता कयां, छोकरो आ पाण ई अगामी वेंदो छा। हूअं त पाई पाई पिया संभालींदा आहियो, ऐं हीअं करोड़नि जी मिल्कियत छॾे ॾिनी अथव रस्ते ते लुटजण लाइ। छा चयुमि? करोड़नि जी मिल्कियत छॾे ॾिनी अथव। सभागी मां तुंहिंजी ॻाल्हि न सम्झुसि। ॾिसो कोन था, छोकिरियूं असुल सूंह ऐं फैशन जे ॼार में छोरा फासाए मुफ्त में गिड़काए थियूं वञनि। असुल कोर्ट मैरिज करे छोरा ई भॼाए थियूं वञनि। पोइ वरंदो छा? इहे मुआ कारीअ वारा कख। छा चयुमि? कारीअ वारा कख। तंहिंखां छो न पाण पंहिंजे पहलूअ खे मंगाए करोड़नि जो चेक कैश करायूं। पासे में मोहन मां हींअर अञा ताज़ो मुर्गो फासाए आहे। हलो त हणी हलाल कयूंसि, किथे हथनि मां न निकिरी वञे। छा चयुमि? हथनि मां न निकिरी वञे। सभागी हेॾनि वॾनि निकतलनि बिभनि में मुर्गो त अलाए कहिड़ी कुंड में हलियो वेंदो। बकरनि या घटनि जी ॻाल्हि कर, जे निर्घट ताईं त पहुचनि। छा अहिड़ो बकरो अख में अथव छा हेॾा? अख में त छा, असुल हथनि में आ, हथनि में। रुगो पंहिंजी ॿे बंदि करे त कंद कपियांसि। हा हेॾा गुजो असुल न ॻाल्हाइजोन। असुल साफ़ साफ़ अखरनि में चइजोन त करोड़ रुपया त संदसि पढ़ाईअ में डॉक्टरीअ पुठियां ख़र्च कया आहिनि। छा चयुमि? डॉक्टरीअ पुठियां ख़र्च कया आहिनि। हा, ऐं उहे त रोकड़ा वसूल कजोन। जेवरनि में त सोन चांदी जो असुल नालो ई न वठिजो। सिधो हीरन मोतियुनि जी घुर कजो, हीरन मोतियुनि जी। छा चयुमि? हीरन मोतियुनि जी। उहे बि करोड़नि खां घटि न हुजनि। छा चयुमि? करोड़नि खां घटि असुल न हुजनि। फ्रिज कबट फर्नीचर असुल न चइजो, रुगो 40 लखे वारी कार जी ॻाल्हि कजोन। छा चयुमि? 40 लखे वारी कार। सभागी खूह में पवनि इहे सभु शयूं। हाँ? अरे भाई पैसो वठी करे पंहिंजो नालो ख़राब करणो आहे छा? भाई जलसा कनि घोट ऐं कुंवार ऐं नालो बदनाम थिए सावरनि जो। असुल लालचुनि ऐं लुटेरनि जी लिस्ट में नालो अची वेंदो। सभागी ॾेती लेतीअ जे ॾोह में बि फासी सघूं था। हा, इन खां अहिड़ो छो न कयूं जो सभु कुझु मिले छोकिरे खे ऐं पाण ॿई पासीरा थी वञूं। हेॾा मां तव्हांजो मतिलब न समझस। छा चयुमि? मतलब ई न समझस। सभागी मूं सेठ साहिब सां ॻाल्हाए छॾियो आहे त शादीअ खां पोइ छोकिरी छोकिरे खे पंहिंजे घर वठी वेंदी। इन करे मां उन्हनि खे चयो आहे त छोकिरे छोकिरीअ जे रहण जे लाइ हिकु बंगलो ठाराए ॾे, घटि में घटि 2.5 करोड़ में। छोकिरे छोकिरीअ खे धंधे में बीहारण जे लाइ उन्हनि खे 3 करोड़ जी हॉस्पिटल बि ठाराए ॾे। ऐं हा, किनी जी पाण में खिटपिट न थिए, पंहिंजे नमूने अलॻि अलॻि घुमी सघनि, इन करे इन्हनि खे कार बि वठी ॾे, ऐं उहा बि 50 लखनि वारी। हेॾा तव्हांखे कंहिं छिते कुते चक पातो आहे या भंग जो लोटो चाढ़ियो अथव जो हेड़ियूं मगज फिरियल ॻाल्हियूं पिया कयो? इन मां पाण खे छा वरंदो? कारीअ वारा कख। छोरी बि छोरो गिड़काए घर खणी वेंदी। असीं छा धूड़ पाए पंहिंजा कर्म कुटींदासीं? छा चयमि? पंहिंजा कर्म कुटींदासीं। न सभागी न,
रुगो छोरो छोड़ीअ समेत सावरनि खे वञी मिलंदो ऐं पंहिंजो ही ख़र्चाऊ छोरो पंहिंजे सावरनि जा तराई कढी छॾींदो ऐं पाण ॿिन्हिनि खे 6 करोड़ मिली वेंदा 6 करोड़। कल त कोन खड़ी अथव पाण खे माल कीअं मिलंदो? तव्हांजो छोकिरो एॾो शरीफ़ ऐं सुठो त अथव कोन जो सभु कुझु पंहिंजे नाले कंदो। सभागी मूं सेठ साहिब सां सभु ॻाल्हाए छॾियो आहे। जीअं शर्त मूजिब सेठ साहिब पंहिंजी जॻह ऐं अस्पताल पंहिंजे पहलूअ जे नाले कंदो, मां ॿिन्हिनि खे वठी करे कोर्ट में बिना रुपयो ख़र्च करण जे शादी कराए छॾींदुसि ऐं पोइ सॼी मिल्कियत मां तुंहिंजे नाले करे छॾींदुसि। छोरो छोड़ीअ जे घर वञी भले दूर पाए। इहो वरी कीअं? अरे असुल अकुल जी ख़बर आई, दिमाग़ी कोन न थई। मुंहिंजी ॻाल्हि सम्झ, जीअं ई सेठ साहिब पंहिंजी मिल्कियत पहलूअ जे नाले कंदो, मां पावर ऑफ अटानीअ जे ज़रिए उहा सॼी मिल्कियत तुंहिंजे नाले करे छॾींदुसि ऐं तूं उन मिल्कियत ते कब्ज़ो करे छॾिजे। पर जे छोकिरीअ जा माइट ॿिन्ही खे घर में घिड़ण न ॾींदा त हू वेचारा छा कंदा? दर दर जा धिका खाईंदा। छा चयमि? दर दर जा धिका खाईंदा। सभागी उन जी चिंता तूं न कर, ही झमट सभु ठीक करे छॾींदो। हा, रोज नवां नवां राग आलापे छोरे छोड़ीअ खे नचाए सेननि खां पिया गोरा हासिल कंदासीं। हेॾा प्रोलिन में न ॻाल्हायो, साफ़ ऐं चङीअ तरह मूंखे सम्झायो। छा चयमि? साफ़ ऐं चङीअ तरह सम्झायो। सभागी नंढनि वॾनि ॾिणनि जे बहाने, जनम ॾींहं जे बहाने, शादीअ जो ॾींहुं मल्हाइण जे बहाने मिड़ेई पिया हीअं हूअं करे सेरनि खां माल पुड़ींदा रहंदासीं। तव्हांखे जीअं वणेव तीअं कजो, पर छोरो हथनि मां न कढिजो। छा चयमि? छोरो हथ मां असुल न कढिजो। सभागी दिल दखीअ में रख ऐं दिमाग़ कबट में, जीअं ईंदड़ वक़्त में कम अची सघे। हींअर मूंखे पंहिंजे दिल ऐं दिमाग़ सां कमु वठण दे। पप्पा, माण्हुनि में कशिश पैदा करण लाइ मूं हुन हॉस्पिटल जो नालो सुर्ग क्लिनिक रखियो आहे। सुर्ग क्लिनिक। जीअं चङा भला माण्हू बि मरीज बणिजी अस्पताल ॾिसण जे बहाने फी चुकाए वञनि। भागा इन सुंदर नाले में एतिरी त भयानकता लिकल आहे जो चङो भलो त छा, मरीज बि तुंहिंजे अस्पताल में पेर पाइण खां छिड़कंदो। छा चयमि? पेर पाइण तां छिड़कंदो। हा छोरा, माने सच थी चए, हर कंहिंखे साह प्यारो आहे। को बि सुर्ग वञण जे सोचण जी हिम्मत बि न कंदो। हा भाई, मूंखे त लॻे थो इन करे तो वटि को मरीज़ ई नथो अचे। माण्हू सम्झनि था त तूं सुर्ग में मोकिलण वारो एजेंट आहीं। अरे पहलू पुट, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तूं जल्द पंहिंजी न अस्पताल जो नालो ई बदिलाए छॾ। ठीकु आहे पप्पा, मां हिन हॉस्पिटल जो नालो तव्हांजे नाले सां ई रखी थो छॾियां, जमटमल जटपटमलाणी। जीअं जीअर ई तव्हांजो नालो रोशन थी वञे। वाह पुट वाह, पहिरियों दफ़ो का अकुल जी ॻाल्हि कई अथई। छा चयमि? अकुल जी ॻाल्हि कई अथई। हा, चङो भला पुट, मूंखे इहो ॿुधाए, तो हीअ पटी बाई ऐं मलमल छो रखिया अथई? पप्पा, ही मरीजनि खे ॻोल्हे ऐं क्लिनिक वठी ईंदा आहिनि, पोइ खेनि गुलनि ऐं हारनि खां स्वागत कंदा आहिनि, पोइ मूं ॾे मोकिलींदा आहिनि। पोइ तूं तपास करे दवाऊं वग़ैरह लिखी ॾींदो आहीं? पप्पा, हू ते स्टूल ते वेहनि त मां तपास करे दवा लिखी ॾियां न। हू त मूंखे ॾिसी 21 मोकल वठी हलिया वेंदा आहिनि। कंहिंखे ॿधी करे थोरी विहारे सघिजे थो। शाबाश पुट शाबाश, तुंहिंजे इन्हनि लक्षणनि सां तूं मूंखे तुंहिंजे पिणे खे कमाए खाराईंदे। तुंहिंजी पढ़ाईअ जो ॻोझण कयो, बाक़ी कसरूं तुंहिंजो ई दवाखानो पूरियूं कंदो। छा चयमि? तुंहिंजो ई दवाखानो पूरियूं कंदो। छोरा माने सच थी चए, मसवारूं ऐं नौकरनि जूं पगारूं मुंहिंजे घर जा टपर विकिणा आहिनि। इन खां अॻु मां तोखे कंहिं शींहण जे कुल्हे चाढ़े छॾिया। न पप्पा, शींहण त मूंखे खाई वेंदी। मां पिणे जो मतिलबु नथो सम्झी।
वो खाइण वारी छीण न, पर मॉल सिनेमा हॉल घुमाइण वारी छीण। छा चयम? सिनेमा हॉल घुमाइण वारी छीण। छोरा सम्झे या न? हाँ, तुझी शादी करे तोखे कंहिं कमाऊ ज़ाल जे हवाले करे छॾींदासीं, जीअं हू तोखे ऐं तुंहिंजे ॿारनि बच्चनि खे पाले पोसे वॾो करे ऐं तोखे पंहिंजे पेरनि ते बीहारे। हाँ? पापा पहिरीं मूंखे पंहिंजे पेरनि ते त बीहण ॾियो। मूं हिकिड़ी आइडिया सोची आहे, उनमें रुगो कमाई कमाई आहे, ख़र्च त रुपयो बि कोन्हे। शाबाश मुंहिंजा सम्झू पुट, किथे अकुल खे सुम्हारे रखियो वे? हाँ, जल्दी ॿुधाए आइडिया। जल्दी ॿुधाए, छा चयम? जल्दी। पप्पा यादि अथव ॾाढो बेहयाराम कपिड़े जी गठड़ी कुल्हे ते खणी ऐं गाम गाम घुमंदो, गलियूं गलियूं घुमी पैसा कमाईंदो। उहो ई पप्पा मां बि गली गलीअ होम डिलीवरी ट्रीटमेंट ॾेई ऐं इलाज कंदमि ऐं हज़ारनि में रुपया कमाईंदमि, न नौकरनि जी पगार न भाड़ा। लाख जी ना लत विझई निभागा, अहिड़ा जे बुछड़ा अफ़ाल रखंदे त तुंहिंजी ॾेती लेती मिलण बदिरां मां तोखे ॾेती लेती ॾेई करे शादी कराइणी पवंदी। छा चयम? तोखे ॾेती लेती ॾेई करे शादी कराइणी पवंदी। हिकु ॿी बि आइडिया आहे जंहिंमें गलीअ गलीअ घुमण जी का ज़रूरत ई कोन पवंदी। हिकु हंधि कुर्सी लॻाए ऐं मरीजनि जी ट्रीटमेंट थींदी, एक पंथ दो काज थी वेंदा। शाबाश पुट शाबाश, हिनखे चइबो अथई सियाणप जो कमु। जल्दी मूंखे इहा आइडिया ॿुधाए त तोखे पंहिंजे पेरनि ते बीठल ऐं सुठी कमाईअ वारो ज़ाहिर करे ॾेती लेतीअ जो वाक वधायां। पापा हू साम्हूं वण हेठां ॾिसो था न, साम्हूं साम्हूं। हा पुट हा, होॾा हुन वण हेठां रजू नाई कुर्सी लॻाए करे माण्हुनि जी हज़ामत पियो करे ऐं हुनजे पासे में वरी 10-15 कुर्सियुनि ते माण्हू पंहिंजे वारे जो इंतज़ार पिया कनि। छोरा छॾी इहे ॻाल्हियूं। हाँ, नाई बाई जूं ॻाल्हियूं छाजूं लॻाए वेठो आहीं? अरे तूं त मूंखे जल्दी सां पंहिंजे आइडिया ॿुधाए। पप्पा मां बि चवां थो कि मुंहिंजी कुर्सी ऐं दवा जी टेबल उते साम्हूं हुन पासे में लॻायां ऐं जेसिताईं हुनजो वारो अचे तेसिताईं मां हुननि जो चेक करे ऐं हुनखे दवाऊं लिखी ऐं फी वसूल कयां। पप्पा अॼुकल्ह मिलावटी खाधे जे करे चाक चङा भला बि बीमार आहिनि। मां खेनि लिकल बीमारियुनि जी ॼाण ॾेई ऐं ट्रीटमेंट कंदसि हुननि जी। निभागा तूं पिणे जो बेड़ो ज़रूर ॿोड़ींदे। छा चयम? तूं ज़रूर ॿोड़ींदे। अरे सच थी चए माणे। छोरा तुंहिंजे इन्हनि अफ़ालनि जे करे ई मुंहिंजी सॼी कमाई चट थी वेंदी। अरे पुट थोरी पंहिंजी सोच सुधार। वॾनि अस्पतालुनि जा ख्वाब ॾिस, जीअं वॾनि डॉक्टरनि में तुंहिंजो नालो अचे। छोरा वॾनि डॉक्टरनि जी लिस्ट में तुंहिंजो नालो अचे। हाँ पापा वॾी अस्पताल पैसा किथां ईंदा? उब फाटंदो या वणनि मां किरंदा? अलादीन खां चिराग उधारो त कोन वठी आया आहियो जो उनजो जिन अची वॾी अस्पताल ठाहींदो। अरे मुंहिंजा पुट, तूं कहिड़े अलादीन जे चिराग खां घटई? तूं रुगो इशारो त कर। छा चयम? रुगो इशारो कर। क वॾी 3.5 करोड़ वारी अस्पताल सां गॾु 2.5 करोड़ जे घर समेत छोकिरी अची तुंहिंजे साम्हूं हाज़िर कंदासीं। पोइ तूं सॼी उमिरि सॼी ज़िंदगी पंहिंजी आराम सां कटिजा। वाह पप्पा वाह, पोइ मूंखे त छा करणो पवंदो? कुझु करण जी ज़रूरत न आहे पुट। बस पंहिंजे पाण खे वॾो डॉक्टर साबित करण जे लाइ तूं वॾियूं ॻाल्हियूं कजां। छोकिरी वारनि जे अॻियां पंहिंजूं वॾियूं प्लानिंगूं ॿुधाइजां, ॿियो कुझु न कजां। पप्पा पहिरीं मां छोकिरी जो इंटरव्यू वठंदुसि, पोइ सावरनि खे एॾा वॾा ख्वाब ॾेखारंदुसि जो घणेई माल मुंहिंजे हवाले करे छॾंदा। मुंहिंजा मिठड़ा, छोकिरी बि तुंहिंजो इंटरव्यू वठंदी, उन लाइ तयार रहिजे। छा चयम? तयार रहिजे। ठीकु आहे मम्मी, भले इंटरव्यू वठे। पुट दवाराम, बेटा सुई बाई, तव्हां ॿिन्ही
हिक ॿिए जो इंटरव्यू वठण बदिरां हिक ॿिए जो मेडिकल चेकअप करण जे बारे में सोचियो आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सही ॻाल्हि आहे न? पुट असांखे तव्हांजो फ़ैसिलो मंज़ूर आहे। हाँ बस हाणे तव्हां जल्दी लॻी वञो पंहिंजे कम ते। हा पुट, जीअं असां तव्हांजे मंगणे जो जल्दी फ़ैसिलो करे सघूं। छा चयमि? जल्दी फ़ैसिलो करे सघूं। पप्पा पहिरीं मां थो कयांसि चेकअप। शाबाश पुट, थी वञ तैयार। उथ। थी वञ चेकअप लाइ तयार। पुट सदकी वञो। सुई साखर डिगो डिगो। डिगो डिगो। अञा डिगो। ई पुट ॾाढो होशियार डॉक्टर आई। सदके वञई, सभु थी ख़बर पवई। सुठो सुठो। पप्पा दिल कोन अथसि। छा थी? दिल्ली कोन अथसि? अरे तू चुप कर सभागी। अरे निभागा, अञा मशीन खे थोड़ो हेठि कर। डिज न मशीन खे हेठि कर। वधीक सिचुएशन जो एडवांटेज न वठ, न त सिधो करे छॾींदी मैं। अरे पुट हिम्मत करे जाचीस। संभाले चेक कर जा, न त सिधो करे छॾींदी सैं। पप्पा नथी चेक। बहादुर पुट आई न। सदके वञा, चङी तरह चेक करी। हाँ पप्पा दिल अथसि, ॾींदड़ी वांगुरु दिल अथसि। टाटा बि कंदी है, टिपा बि ॾींदी। सदोरा, हाणे दिमाग़ बि चेक करीस। छा चयमि? दिमाग़ बि चेक करीस। मामा दिमाग़ त खोपड़ी जे चइनिनि पासे अथसि, पर छा पुट? अकुल जो मीटर त 0 पियो ॿुधाए। लॻे थो छोरी सॼी मुते वई आहे। निभागा हेॾो पढ़ियो आहीं, डॉक्टर थियो आहीं, पर अञा ख़बर कोन थी पवई त ज़ालुनि जो अकुल कीअं चेक कबो आहे। कीअं कबो आहे पापा? पुट सुई, पंहिंजो खाॿो पेर त मथे रख। पुट हाणे पंहिंजी मशीन खुड़ीअ ते रखीस त ख़बर पवे। पप्पा हिते त अकुल फुल लॻो पियो आहे। वाह झूलण, पत रखे छॾिए। लॻे थो थोरो घणो माउ ते वई आहे। पप्पा डाई खुड़ी त अकुल खां फुल भरी पई आहे। सदके वञा मुंहिंजा पुट, सदके वञा। सुई आखिरी चेकअप हाणे उथी बि। करण ॾियोसि मस्तियूं, करण ॾियोसि। पप्पा मां हिन जूं ख़बरूं पाण ई थी वठांसि। पप्पा छोकिरी त सॼी सलामत आहे, मूंखे त इहा शादी क़बूल आहे। आई सदके वञा मुंहिंजा पुट, सदके वञा। हाणे चेक करण जो वारो मुंहिंजो आहे। बी त तुंहिंजी ख़बरूं थी वठां। पप्पा सुई त हाणे ॾियो। पुट सुई त तूं बीठी आई न। पप्पा हणण वारी सुई। अरे हा 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 हा, जो खणी आया। सुई घुराई सुई, अलाए छा कंदी मुई। हाँ पुट वठ सुई सुई। सुई तुंहिंजे हूंदे हिन सुई जी कहिड़ी ज़रूरत आहे? तुंहिंजे अलॻि अलॻि हंधनि तां खून कढी चेक कंदसि त मतां शरीर में ख़राब खून त न आहे। हेॾो खून जो बि कढी ब्लड डोनेट करणो अथई छा? अरे शादीअ खां पोइ ज़ालूं खून चूसींदियूं आहिनि, पर हीअ हेॾो खून कढे छो पई? हीअं ई पी वेंदी छा सॼो खून? थी वियो मुंहिंजो कमु। कमु थी वियो? मूंखे प्रोजेक्ट लाइ 40 सैंपल खपंदा हुआ ब्लड जा। सोचम तो मां ई कढी करे मोकिले छॾियां। सुईअ वारो प्रोग्राम पूरो थियो। हाणे मां तव्हांजो दिमाग़ थी चेक कयां। वियो।
पप्पा दिमाग़ त डगे वांगर अथसि। हलंदो हलंदो पप्पा डगे वांगर कम बि कंदो ऐं डगे वांगर मार बि खाईंदो। हाँ पुट, दिल त चेक करीस। पप्पा दिल बकरे जहिड़ो अथसि, पियो बे बि कंदो ऐं डिॼंदो बि। ॾाढो सुठो ॾाढो सुठो। पुट फिफड़ा त चेक करीस, फिफड़ा। पप्पा फिफड़ त कुते जहिड़ा अथसि, सॼो ॾींहुं पियो डुकंदो सेकंदो ऐं ॼिभ ॿाहिरि कढंदो। कुते वांगुरु? ॾाढो सुठो। कॾहिं कॾहिं भौंकंदो ज़रूर, पर कॾहिं चक न पाईंदो, मूं वांगुरु। पप्पा छोकिरो मूंखे क़बूल आहे। वञो वञो साईं, वियो वियो त बाक़ी ॻाल्हियूं असां पाण में सेटल करे वठूं। अचो अचो। बस साईं, हाणे खारायो मिठाई त छोकिरे खे शीअण तुले चारे छोकिरीअ जे हवाले कयूं ऐं जल्दी कयां पंहिंजो पुटु पराओ। मूंखे को एतराज़ कोन्हे को, तव्हां जॾहिं चओ तॾहिं छोकिरी बारात वठी करे तव्हांजे घर अची वेंदासीं, वेॾी पढ़ाए छोकिरे खे वठी वेंदासीं। साईं पर तव्हांखे मुंहिंजो शर्त यादि आहे न? भाई ॾिसो, छोकिरो ऐं छोकिरी तव्हांजे घर न वेंदा, सिधो वेंदा पंहिंजे घर। हाँ? ऐं उहा 2.5 करोड़नि जी जॻह ऐं 3 करोड़नि जी अस्पताल वठी रखी अथव या अञा थोड़ी देर लॻंदी? छा चयमि, थोड़ी देर लॻंदी छा? न भाभी न, देर छो लॻंदी, सभु कुझु तयार आहे। ऐं हा, उन्हनि लाइ 50 लखनि वारी कार वठी रखी अथव या न? ॾिसो, असां पंहिंजे लाइ त कुझु घुरूं कोन था ऐं मथां वरी करोड़नि जो वर तव्हांखे दान में ॾियूं था, जीअं उहो छोकिरीअ समेत ख़ुशि रहे। छा चयमि, छोकिरीअ समेत असुल ख़ुशि रहे। भाभी घबरायो न, उन्हनि लाइ कार न बल्कि सभु शयूं वठी रखियूं आहिनि, त जीअं शादी करे सिधो वञी पंहिंजे घर में रहनि, मौज मस्तियूं कनि। साईं हाणे तव्हांखे असां चयोसीं त भाई ॿारनि जे हनीमून सां गॾु गॾु असां ॿिन्हिनि जो खणी हरिद्वार वञण जो बि थोरो बंदोबस्तु करे ॾिजो। साईं ॿारनि जे हनीमून सां गॾु तव्हांजे मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे तव्हांजे हरिद्वार वञण जो बंदोबस्तु बि करे छॾियो आहे। बस तव्हां जल्दी सां शादी तारीख़ मुक़ररु कयो। बस साईं, शादीअ जो कमु पूरो करे तव्हां हरिद्वार वञी पंहिंजा कयल सभु पाप धोई अचिजो। अरे जॾहिं मियां बीबी राजी त पोइ देर आहे छाजी? हफ़्ते खां पोइ सतनारायण आहे, करे छॾियूं नस्ल शादी। जय झूलेलाल। छा चयमि, करे छॾियूं असुल शादी। सभागी छोरे जो बोझ बि लथो। सेण जे ख़र्चनि ते हरिद्वार जो तीर्थ करे पुण्य बि कमायोसीं ऐं हरई पाप बि धोई आयासीं। ऐं हाणे तव्हां बि लॻो कम ते ऐं ॾिसो त सही, छोरे कमाइण शुरू बि कयो या अञा ताईं सावरनि जे टुकड़नि ते पियो पले? छा चयमि, सावरनि जे टुकड़नि ते पियो पले। अरे हाणे सभागी छोकिरो पाण कमाए या सावरनि जे टुकड़नि ते वञी पले, पाण जो हाणे छा मतिलबु? पुटु कयो पराओ। ठीक है हाणे जल्दी हलो रजिस्ट्रार जी ऑफिस में ऐं जॻह ऐं अस्पताल ॿई कयो मुंहिंजे नाले। छा चयमि, कयो मुंहिंजे नाले। कयो मुंहिंजे नाले। सेठ साहब कीअं पधारिया हिन ग़रीब जी ऑफिस में? फिकर नॉट छाको प्लॉट या मकान वरितो अथव? फिकर नॉट ज़मीन जॻह त न वरिती आहे,
पर पंहिंजे पुट जा घर ऐं अस्पताल जा दस्तावेज रजिस्ट्रीअ लाइ छॾे वियो हुउसि। सो सोचियुमि त अॼु वठंदो वञा। हाँ हाँ भले खणी वञो, फिकर नॉट। तव्हां खां हिकु सलाह वठणी हुई। भाई छोकिरे जो अटानी पावर मुंहिंजे नाले आहे। छा वो मुंहिंजे नाले थी सघे थो? हाँ खुशीअ सां करे सघो था, फिकर नॉट। अरे पो नेक कम में देर छाजी आ? तव्हां झटपट अस्पताल ऐं जॻह जा कागज़ मुंहिंजे नाले ट्रांसफर करण जो कम शुरू करे छॾियो। छा चयमि? कम शुरू करे छॾियो। हाँ इहो कमु त आराम सां थी वेंदो, पर तव्हांखे हिकिड़ो कमु करणो पवंदो। फिकर नॉट। हुकुम कयो, कहिड़ो कमु आहे? फटाफट थो मां करे ॾियांव। हाँ रुगो बैंक में 8 करोड़ रुपया भरे 2% ब्याज भरे दस्तावेज फ्री कराइजो। फिकर नॉट। 8 करोड़ रुपया ऐं मथां वरी 2% व्याज। अरे त जॻह ऐं अस्पताल तव्हांजे नाले थींदी। फिकर नॉट। अरे दोस्त तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न थियो आहे? हाँ अरे भाई मिल्कियत ई आहे 4 करोड़नि जी, 8 करोड़नि में कीअं गिरवी थी? हाँ ऐं कंहिं गिरवी रखी आहे? साईं तव्हांजे पुट ऐं सेण जॻह ऐं अस्पताल ते ओवर वैल्यूएशन करे 8 करोड़ रुपया कर्ज़ खयो आहे। इहे ॿई गिरवी रखियल आहिनि। जॾहिं तव्हां इहे छॾाईंदा तॾहिं तव्हांजे नाले थींदा। फिकर नॉट। हेॾा ॿीड़ीअ ॿुॾो चिंताऊं ॾेई हर घड़ी पियो चवे फिकर नॉट। ही त चोरनि मथां मोर थी विया। पुट बि पराओ थियो ऐं वरियो बि कुझु कोन। छा चयमि? वरियो बि कुझु कोन। हाँ ही त लेने के बदले देने वारो हिसाब थी वियो। अरे सभागी सोचियो होम त निकमो छोरो घर मां ॿाहिरि निकिरंदो ऐं 8 करोड़ जी मिल्कियत बि पंहिंजे नाले थींदी, पर हिते त ॿेड़ी ॿुॾी वई बाबा, ॿेड़ी ॿुॾी वई। साईं चवणी आहे न, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। फिकर नॉट। अरे पंहिंजी फिकर नाट पाण वटि रखो। हल फिकर नाट। फिकर नॉट। निभागे छोड़े असुल बेड़ी बोड़े छड़ी। गॾे अलाए कंहिं ते वियो आहे इहो? हेॾा तव्हां ते ई वियो आहे। बंदि कर पंहिंजी बकवास, हीअ मूं ते वियो आहे। हेॾा लॻायोसि तव्हां न ठग सेण खे फोन। अरे डिॼो छो पिया? मूंखे ॾियो त मां थी लॻायांसि। माठ कर। हेलो। अरे सेठ साहिब तव्हां त असुल ज़ुल्म करे छॾियो आहे। अरे मुंहिंजे छोरे जे नाले ते जॻह ऐं अस्पताल करे उन ते 8 करोड़ रुपया कर्ज़ खणी छॾियो अथव। अरे भाई कमाइण खां अॻु ई मुंहिंजे छोरे खे कर्ज़ जे समुंड में असुल ॿोड़े छॾियो अथव। अरे साईं मुंहिंजो ही निभागो ग़रीब छोरो हाणे तव्हांजो कर्ज़ किथां लाहींदो? साईं चवणी आहे त जिते लोभी हुजनि उते ढोंगी बुख न मरे। अरे साईं तव्हांखे त तव्हांजे लोभ फासायो ऐं मूं मौक़ो ॾिसी 8 करोड़ जी ठगी करे वरिती। हा साईं पुट खे पंहिंजो पाण वटि घुराइण जो सोचींदा त कर्ज़ जो बोझ बि तव्हांजे मथां पवंदो। पुट खे तव्हां पराओ करे छॾियो आहे साईं। पुट खे पंहिंजे घर घुराइण जी ॻाल्हि न सोचिजो, न त 8 करोड़ जो ख़र्च बि तव्हांखे ई भोगणो पवंदो। पर साईं पुट खे ॾिण वार ऐं ख़र्चूं ॾियण न विसारजो, न त तव्हांजे घर पियो धिका खाईंदो। पोइ मूंखे ॾोह न ॾिजो। अरे सभागी हिन निभागे छोरे जे बदिरां छोड़ी ॼणी आहे त घटि में घटि घोट त गीले अचे। हेॾा
असीं त सियाणे कांव वांगर बिटंगा फाथा आहियूं। छा चयमि? बिटंगा फाथा आहियूं। सभागी छोरो बि हथनि मां निकिरी वियो। एॾा हाणे त ॾिण वार बि असांखे ॾियणो पवंदो, न त निभागो 8 करोड़नि जो कर्ज खणी असां मथां पवंदो। हलो हेॾा मूंखे ॾियो त मां ॻाल्हायां। हेलो सेठ साहिब, असां गिचीअ में रॉ विझी तोभां था भरियूं त हाणे तव्हां सां का बि चालाकी कोन कंदासीं। सेठ साहिब, अरे सेठ साहिब महिरबानी कयो मुंहिंजे पुट खे न 8 करोड़ जे कर्ज मां मुक्त कयो साईं। हाणे ॾिसो साईं, तव्हां छोकिरीअ वारा थी करे छोकिरे वारनि जा पैसा खाओ, इहो शानाइते माण्हुनि खे ठहे थोड़े ई थो। सेठ साहिब, ये 8 करोड़ त असां तव्हां खां ॾेती लेती वरिती आहे। तव्हांजो पुटु परणाए ॾिनो, छा ख़ाली हथे ॾींदा? अरे इहा त असांजी दरिया दिली आहे जो असां छोकिरे जो ॾाजो तव्हां खां कर्ज खणाए करे वरितो आहे। किस्तुनि में आराम सां पिया चुकाइजो। हर किस्त तव्हांखे सबक़ सेखारींदी त कंहिं सां बेईमानी करण जो नतीजो भोगणो ई पवंदो आहे। हेॾा हाणे त रोअण जा ॾींहं अची विया आहिनि। छा चयमि? रोअण जा ॾींहं अची विया आहिनि।